सप्लाई अहिड़ियूं त वाटर सप्लाई अलाए केतिरियूं आहिनि जिते करप्शन जेको इंतिहा खां ॿाहिरि थी पई आहे। असां जेॾा बि वञूं था करप्शन खां अलावा असांखे को बि शइ नज़र कोन थी अचे। जंहिं अदारे में गिड़ूं था हुते ॾिसूं था त रुॻी करप्शन, रुॻी लुटमार, रुॻी रिश्वत सतानी। असां कंहिंजे अॻियां रड़ करियूं? ऐं सर्कल ऑफिसर मीरपुर ख़ासि एंटी करप्शन खे चवां थो त तव्हां फौरी तौर ते जेको हिननि मामलातनि जी इंक्वायरियूं करियो। जेका करप्शन में रिश्वत जे अंदरि ही मुलवस आहिनि माण्हू, हिननि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई छो नथी कई वञे? जेकॾहिं असां ठेकेदारनि खां पुछूं, ही चवनि था 50% असां खां मथे मथे गवर्नमेंट खायो वञे। हाणे गवर्नमेंट 50% खायो वञे त 25% ठेकेदार बि खायो वञे। बाक़ी 25% जेको आहे असांजो कारो मुंहुं करण जे लाइ उहो आवाम ते लॻायो। ॾिठीसीं त 2001 जे अंदरि वाटर सप्लाई फीडर शाह खां मंज़ूर थी। उहा वाटर सप्लाई बि न हली सघी, माना पूरो मनसूबो ई जेको आहे करप्शन जी नज़र थी वियो। हुन खां बाद में हींअर वरी जेको आहे वाटर सप्लाई हिननि जी मंज़ूर थी आहे, त उन मां शाख मां अञा સુધી को बि पाणी हुतां हिते रवानो करण जो को बि इंतिज़ाम न आहे। न हिते मोटरूं आहिनि, न पोयां मोटरूं आहिनि। हिननि वीचारनि नंढनि नंढनि आबादगारनि पंहिंजो पेट कटे पंहिंजो थोरो थोरो पाणी करे जेको आहे तलाउनि में विझनि था, ऐं उहो पाणी जेको आहे हफ़्ते 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेको आहे ख़तमु थियो वञे। साईं असां खां 2001 में असां वटि मंज़ूर थी, वरी दुबारा वरी मंज़ूर थी असां वटि। अच्छा, 2 दफ़ा मंज़ूर थी? हा, पहिरीं असांजी कोन हली पोइ लाइन असांजी बंदि आहे, अञा ताईं कोन हली, पोइ वरी मंज़ूर थी आहे इन नहर खां। ऐं उहो जेको पैकेज अञा ताईं असांखे कोन मिलियो। जेको नहर खां पाणी हिन में ईंदो उहो अॼु ताईं कोन आयो। उहो ठेको हुते जो हुते पियो आहे। इन जो असांजी अच्छा, पोइ तव्हां हिन खे भराईंदा कीअं आहियो? इन खे भराईंदा ईअं असांजो को पाणी को कुझु पॾ जो आहे, कुझु 5-5 मिंट पाण पंहिंजे पाणी मां कढे असीं इन तलाउ खे भरंदा आहियूं। माना जेके हिते जा ज़मीनदार आहिनि, पंहिंजे जेका ज़मीन जो पर पाणी आहे पंहिंजे कटे पोइ हिन खे तव्हां भराईंदा आहियो? इन खे भराईंदा पोइ भई असांजा 8 ॾींहं बि कोन था मटनि। माना शाख बंदि थियो वञे त असांजो पाणी अवां पाण ॾिसी वठो हींअर सुको पियो आहे। नहर में कल्ह पाणी आयो आहे ऐं असांजो सप्लाई वाटर हिन खे 8 ॾींहं थी विया सुको। असां हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं असांजो सप्लाई वाटर इहो कढे थो। जे पाणी सरासरी पोयां खां अचे त असांजो सप्लाई वाटर जेको आहे इहा खे असीं पाणी पी सघूं। जेको चन्ना अब्दुल सत्तार चन्ना जेको आहे, चवनि था उन वटि ठेको आहे ऐं उहो अॼु ताईं हिते कोन आयो आहे, न को ही उन कमु मुकमल कयो। जेको बि कमु थियो आहे अवां जी अखियुनि जे साम्हूं। घर तक़रीबन 200-250 घर 250 घर आहिनि, 250 खां मथे हूंदा। पर 500 माण्हुनि जी बस्ती आहे। एतिरी आबादी आहे, पाणी जी किल्लत में पोइ कीअं तव्हां? बसि अवां ॾिसो पिया असां इन तकलीफ़ में आहियूं त अव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधायूं पिया। असांजी तकलीफ़ आहे, असांजी फौरन तकलीफ़ हल कई वञे। अच्छा, ही पब्लिक हेल्थ वारनि तव्हांखे ठाहे ॾिनो? जी हा, पब्लिक हेल्थ वारनि ठाहे ॾिनो आहे। हाणे तव्हां कहिड़ो जेके पब्लिक हेल्थ समेत ऐं मुख़्तलिफ़ जेके अदारा आहिनि हुननि सां कहिड़ो मुतालबो कंदा? असीं हुन सां AC साहब खे, DC साहब खे, कमिश्नर साहब खे, पब्लिक हेल्थ वारनि खे चऊं था त बाबा फौरन असांजो मसइलो हल कयो वञे। वज़ीर आला सिंध खे चऊं था, MPA खे बि चऊं था भई असांजो फौरन ई मसइलो हल कयो वञे।